उते वरी हैदराबाद जे ओरिया वरी ॿियो शहर आहे जो नालो आहे मटियारी। मटियारी में हिकिड़ो आलिम दीन रहंदो हो, चोटी जो आलिम हो। उन आलिम दीन जे घर में सैयदन जो घर हो। क्या जो घर वाला सैयद। उन शाह साहब जी न्याणी ऐं मौली साहब जी न्याणी पाण में साहेड़ियूं गॾु रहंदियूं खेॾंदियूं। ॿाराणो ख्याल हिकिड़े दिहाड़े उन आलिम दीन जो मक़ाम केतिरो हो, उनखे रोज़ रसूलुल्लाह जो दीदार थींदो हो। मरबूज ज़ियारत थियसि ख्वाब में। हिकिड़े दिहाड़े उन मौलवीअ जी धीअ ऐं शाह साहब जी धीअ ॿारणे ख्याल में गुॾो ऐं गुॾी ठाहे उनजी शादी कराई। ॿारणे ख्याल शादड़ी बि कयूं ॿारणे ख्याल में ऐं भत जी देगड़ी बि चाढ़ियूं। पाण बि खाधऊं। छोकिरी शाह साहब जी न्याणी उहा बि कुझु भत खणी वई। मौली साहब जी न्याणी बि भत जी प्लेट खणी वई। मौली साहब चई बाबा असां गुॾे ऐं गुॾी जी शादी कराई आहे, अॼु भत त खा। मौली साहब पुछियो अम्मा गुॾो कंहिंजो? चई साईं शाह साहब जी न्याणी। गुॾी कंहिंजी? चई बाबा मुंहिंजी। मौली साहब जे ज़ुबान मां बे इख्तियार निकितो बिना कसद जे, अम्मा गुॾो तुंहिंजो हुजे हा, गुॾी शाह साहब जी न्याणी जी हुजे हा। ख़ुदा जो शान ॻाल्हि एतिरी थी, रात गुज़री वई। मौली साहब खे नबी करीम जो दीदार कोन थियो। ॿी रात थी नबी करीम जो दीदार कोन थियो। टी रात थी नबी करीम जो दीदार कोन थियो। दिल में सोचई टे रातियूं मुसलसल मूंखे दीदार न थियो आहे, पक का मुंहिंजी ख़ता ग़लती आहे जंहिंजे करे सोणो नाराज़ थी पियो आहे। चौथी रात गिचीअ में ॻारो विझी मदीने जे तरफ़ मुंहुं करे चवे थो अस्सलातु अलैका या ख़ैरल वरा वस्सलाम अलैका या नूरल हुदा या हबीबी सैयदी दरमादम मन के बंदर हिर्स इस्यारादम रहमतल लिल आलमीनी या रसूल हम शफीउल मुज़निबीनी या रसूल मुश्किलम बेशस्त मंदर बेकसी या रसूल अल्लाह मारा तू बसी आज जम दरमादम दस्तम बिगीर गैर तो दीगर नदारम दस्तगीर या मोहम्मद लुत्फ अहमद आम तो बस बुअद मारा मोहम्मद नाम तो अहमदा जुज तो शफी अमने इस्तिकास या रसूल अल्लाह फरियादम बरस। सारी रात गिचीअ में ॻारो आहे, मदीने जे तरफ़ मुंहुं करे रोई रहियो आहे। रोई रोई अखियुनि जा नार वहायई, परेशान थियो। आधी रात गुज़री आहे, हिन जो भाग खुलियो आहे। अञा जो निहारे त उन जे तरफ़ खां रोशनी हलंदी पई अचे, उन में सलातो सलाम जो आवाज़ हुजे। नबी करीम जी ज़ात साम्हूं आया। पाण फरमाइनि था मौली साहब मां तोखां नाराज़ थी पियो आहियां। एतिरी ॻाल्हि बि तो बर्दाश्त कान कई त सैयद जो गुॾो हुजे। सैयद ज़ादीअ जे लाइ तूं पियो चवीं उहा पंहिंजी गुॾी न ठाहे हा गुॾो बणाए हा, या गुॾी ठाहे हा गुॾो न बणाए हा। तोखां इन ॻाल्हि ते मां नाराज़ आहियां जे तुंहिंजी न्याणी सैयद ज़ादीअ जो गुॾो बणायो ऐं तुंहिंजी न्याणीअ गुॾी बणाई त छा थी पियो? मुहबत में ईअं न कबो आहे। ख़ता थी वई, माफ़ थिए या रसूल अल्लाह, ग़लती थी वई आहे, माफ़ी मिले। पाण फरमायो त यारीअ में ग़लतियूं थींदियूं आहिनि, माफ़ियूं बि वठबियूं आहिनि, पर ॾंड बि वठबा आहिनि। हाणे जेकॾहिं तूं ॾंड ॾीं त पोइ तोखे माफ़ कयो। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। छा ॾीं? ॾंड ॾीं, ॾंड त पोइ तोखे माफ़ कया। केवड़ा जेको चओ ॾंड ॾियण लाइ तयारु आहियां। पाण फरमायो तोखे माफ़ी आहे, पर ॾंड तोखे इहा तोते रखिजे त इहा तुंहिंजी न्याणी ठटे जे शहर में फलाणो सैयद आहे, उन खे परणाए ॾे। क़िबला हाज़िर। पाण फरमाए था हाज़िर न, दस्तूर ईअं हूंदो आहे जो घोटे था कुआरे त
परणाए कुआर खे वठी वेंदा हम पर डंड में तू पंहिंजी न्याणीअ खे ता कुआर बणाए उते घोटे तन खे घर वेठे परणाए इहो कम कंदी न पोइ तोसां बस तोखे माफ़ी आहे एक बड़ा हाज़िर है त हिकड़ी न्याणी आ जे 100 न्याणियूं हुजन त मोहम्मद अरबी तुंहिंजे बच्चन तां कुर्बान करण जे लाइ तैयार सुबुह जो आलिम वॾो हो हुनजा मुरीद हा शागिर्द हा हुनजी जमात हुई उठ तयार कराई कजावा तयार कराई सॼी ॼञ तयार कराई हुन घोटे तन खे ख़बर ई कान्हे हेतां ॼञ वठी करे पंहिंजी न्याणीअ खे तयार करे ठते पहुतो आहे पुछाए शाह साहब जे दर ते वियो आहे शाह साहब सां मिलियो शाह साहब हे न्याणी खणी आयो आहियां क़बूल पए शाह साहब चयो त मां न वठंदुसि चई रसूलुल्लाह जो हुकुम आहे चई तोखे हुकुम आहे मूंखे कोन्हे मुस्तफ़ा मूंखे चवे त पोइ वठंदोसां वरी ॿी राति जो मौलवी साहब रोई मुस्तफ़ा खे फरियाद कई आहे वरी ॿी राति नबी करीम सैयद खे ख्वाब में दीदार करायो आहे सैयद इहो सभु मां मोहम्मद करीम तोड़े मोकिलियो आहे तोखे वठणो पवंदो यारी दोस्ती सोनी न है मोहब्बत का ही मामूली न है सबको बचो आशिक रसूल है सबको मोहब्बत की दाला तो करे जो मोहब्बत